साथियों, सिंधी नर्सरी राइम चटाभेटीअ जी आख़िरी तारीख़ तकिड़ो अॻियां अची रही आहे। इन जे करे असांखे तकिड़ी रफ़्तार सां ॿारनि खे हिकु ई बैत सेखारिणो आहे सॼे क्लास खे। टीचर्स, तव्हांजे मथां इहा जवाबदारी आहे। ॿारनि खे गॾिजी करे क्लास में हिकिड़ो ई बैत सेखारियो त जीअं हू सिखंदा, ॿ टे लाइनूं बि सिखंदा, उन्हनि खे चओ त पंहिंजे माइटनि खे वञी ॿुधायो। ॾिसो, हूअं त माउ पीउ ॾाढो तंग था थियनि, छाकाणि जो हीउ ॿारु एतिरो तकिड़ो अकेलो ॿारु आहे न, सिखण जी नथो करे। चए थो मम्मी बुख लॻी आहे, निंड थी अचे, पोइ कंदुसि, ऐं इन जे करे माइट बि वीचारा दुखी था थियनि, इन लाइ छॾे था ॾियनि। सो तव्हीं टीचरूं, तव्हांजे मथां ॾाढी वॾी जवाबदारी आहे। असांखे ॿारनि खे सिंधी सेखारणी आहे। सिंधी बैत सेखारबा त सिंधी पाण ई ॻाल्हाइणु सिखी वेंदा। हली बसि जे प्रैक्टिस थी वई त तव्हांखे छा करिणो आहे, हिकिड़ो वीडियो कढी हिननि खे शामिलु करायो। असांजे हिन नर्सरी राइम कॉम्पिटिशन में पंहिंजे शहर जे कोऑर्डिनेटर्स खे वीडियो मोकिलियो। 1 मार्च आहे आख़िरी तारीख़, ऐं बसि तव्हांजे मथां आहे जवाबदारी हिन कम जी। अचो त गॾिजी करियो कोशिशि। कुझु सम्झ में न अचेव त असांजो वेबसाइट अथव www.sindhisangat.com, ऐं वधीक सम्झण लाइ कुझु खपे त मूंखे फ़ोन करियो 9821473200। अचो त गॾिजी पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखूं ऐं ॿोलीअ खे अॻिते वधायूं। जय झूलेलाल।